रमज़ानुल मुबारक के बाबरकत महीने में एक तरफ शहरी महंगाई, गैस लोड शेडिंग के बायस मुख्तलिफ परेशानियों का सामना कर रहे हैं, तो दूसरी जानिब बिजली की गैर एलानिया लोड शेडिंग और ट्रिपिंग किसी सरदर्द और मुसीबत से कम नहीं है। ऐसे दोहरे अजाब में शहरियों का पुरसान हाल भी बनने कोई जिम्मेदार आगे आने को तैयार नहीं। शहरी रमज़ानुल मुबारक के रोज़े बड़े दर्द और तकलीफ के साथ रखने पर मजबूर हैं। कंबर शदाबकोट में जो बिजली वारनि डिडक्शन बिल ऐं वाधू बिल घणा ग़रीबनि जे मथां ठुकिया आहिनि। उन खां पोइ जेको आहे ये जो लोड शेडिंग भी तमाम जो घणो कयूं थो वञे। राति जो टाइम असुर सां भी माना लोड शेडिंग था कनि ऐं सुबुह जेको शाम जो भी लोड शेडिंग था कनि। तमामु जेको आहे सो पाणी जे वजह जे करे, रंधपजा जे वजह जे करे तमामु असांखे मुश्किलातूं था अचनि। असां पंहिंजे जेके कमर शदाबकोट आला इदारा जेके बि आहिनि, कमर शदाबकोट DC आहे ऐं जेके AC आहे शदाबकोट जो ऐं जेको SDO शदाबकोट, इन्हनि खे असां पुरजोर अपील था कयूं, महिरबानी करे इन लोड शेडिंग खे घटायो, लोड शेडिंग खे माना जेको आहे ख़तमु कयो। 11 महीना था लोड शेडिंग खे, हिकिड़ो महीनो भलारो महीनो था, उनखे त पूरो टाइम ॾियो। जो ग़रीब माण्हू रोज़ा रखनि, पोइ जेको पाणी वग़ैरह जेको अचे थो मोटरनि में, उहो सिधाई थिए निमाज़ वग़ैरह जे लाइ त ॾाढो ॾुखियाऊं था पेश अचनि। जॾहिं खां रमज़ान शुरू थियो आहे त हिननि ते एॾो वावड़ा वाड़ा आज़ार करे छॾियो आहे। न ॾींहं जो बिजली हलाइनि था, न राति जो हलाइनि था, न तराबीअ टाइम ते। ऐं यकीन कयो त हीउ मौसम हाणे चेंज थींदी जे गर्मी जो मौसम आहे, उन में मच्छरनि जो एॾो आज़ार आहे जो बिजली हले कोन थी। हिकु त बिजली कोन थी हले, ॿियो हे छा था कनि, ट्रिपिंग जे जेको आहे हाणे त कलाक जा कलाक बिजली बंदि था करे छॾनि। ॿियो त वरी डिटेक्शन जेको हणनि था न, शहरी माण्हू एॾो आज़ारनि में पइजी वियो आहे जो शहरी ख़ुदकशी करण ते मजबूर थियो आहे। हिकु त बिजली बि अहिड़ी शइ आहे जो बिजली खां सवाइ गुज़रान असांजो कोन थो थिए ऐं असां एॾो आज़ारनि में फाथा आहियूं। आला अमलदारनि खां इहो मुतालबो था कयूं त हिते जेके बि असां वटि वापडा में मुलाज़िम आहिनि, लैंडमैन आहे, LS आहे या SDO आहे, इहे सभु करप्ट न। ऐं इन्हनि खे तव्हां हटाए करे को चङा ऑफिसर मुक़ररु कयो जेको शहरियुनि खे तहफ़ुज़ मिले, न त यकीन कयो त शहरी तव्हांखे जेको आहे न बददुआऊं ॾियनि था। जबकि दूसरी जानिब डिडक्शन बिल्स के नाम पर शहरियों को वापडा वाले अलग से परेशान कर रहे हैं। मगर शहरियों का रमज़ानुल मुबारक के बाबरकत महीने में भी बगैर बिजली के रोजे रखने का तकलीफ वापडा हुक्काम को नजर न आना उनकी बेहिसी और आमिराना सोच का जीता जागता सबूत है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वॉइस TV, शदादकोट।